नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 42 वरसी के मौके ते पीपी सिटी खिप्रो के जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनुस काइम खानी की रिहाइशगाह ते क़ुरान ख़्वानी कराई वई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी रूह ईसाल के सवा पहुंचाइण लाइ दुआ घुरी वई। इन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे पीपी ज़िले सांगड़ के सदर अली सन हिंगोरजो चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अज़ीम सियासी अॻवान हो, जंहिं मुल्क के आइन ॾिनो आहे, अवाम के ॻाल्हाइण जो शऊर ॾिनो आहे, मुल्क के एटमी ताक़त बनायो है, स्टील मिल जड़ा कई इदारा जोड़िया, 90,000 कैदी आज़ाद कराया हुआ। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूं मुल्क ऐं जमहूरियत लाइ ॾिनल कुर्बानियूं तारीख़ में हमेशा सुनहरे अखरनि में लिखियूं वेंदियूं। इन मौके ते उसामा मरी, हाजी अमानुल्लाह खान मरी, अली हैदर हिंगोरजो, उमर गुल हिंगोरजो, इम्तियाज़ हुसैन दर्स, मोहम्मद वारिस दर्स, ताज मोहम्मद मंगरियो, यूनुस काइम खानी, खादिम हुसैन खासकेली, आमिर काइम खानी, रिज़वान कुंबर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। जीअं त अॼु भुट्टे साहब असांजी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो काए जेको आहे उनजी 42 वरसी आहे ऐं हीअ वरसी निहायती हिकिड़ी सादगी सां पूरे मुल्क पाकिस्तान में मल्हाई बि वञे। जेका टी लहर आहे करोना जी उन जे सूरत में मल्हाई बि वञे त हर ज़िले में या हर तालके वाइज़ नंढे नंढी जाइनि क़ुरान ख़ानियूं करायूं बि वञनि, उते दुआऊं थियूं बि वञनि। ऐं जीअं अव्हांखे ख़बर हुई त हीअ वरसी तमामु हिकिड़े वॾो जलसे जी सूरत में रावलपिंडी में रखी वई हुई, पर हिन करोना जी वजह सां जेका असां हाणे तमामु हिकिड़ी निहायती पुरअमन ऐं SOP जे तहत हर तालके हर ज़िले में मल्हायूं पिया वई। ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको हींअर अगरि अॼु हयाती हुजे हा त मुल्क जी हीअ पोज़ीशन न रहे हा। महिरबानी। जी भुट्टो जी 42 वरसी के मौके ते असीं सब हिते गॾु थिया आहियूं ऐं इन हिसाब सां पार्टी जो हुकुम हो त करोना जी जेका लहर आयल उन हिसाब सां तव्हांखे सादगी में ऐं इहो करिणो आहे सॼो सिस्टम, त असां गॾु थिया आहियूं। क़ुरान ख़ानियूं जिथे जिथे तालकनि में ज़िलनि में यूसीज़ में थियनि पियूं ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हवाले सां इहो चवंदुसि त हू हिकिड़ो फ़र्द न हो, हिकु फ़लसफ़ो हो जंहिं हिन आवाम जी ख़िदमत लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी ऐं जेको ख़ाल हुननि खां पोइ हिन मुल्क जी सियासत में पियो उहो कॾहिं पुर नथो थी सघे। ऐं इंशाल्लाह असीं उन्हनि जे फ़लसफ़े ते हलंदे हिन पार्टी जो हर वर्कर जी आलो उन्हनि जे फ़लसफ़े ते हलंदे इंशाल्लाह हिन मुल्क लाइ कुझु न कुझु बहितर कंदो ज़रूरु। जी त भुट्टो साहब जी 42 वरसी आहे ऐं उन में भुट्टो साहब जेके पाकिस्तान लाइ एशिया लाइ कमु कया आहिनि उहे तमामु असां वटि ओतिरा लफ़्ज़ कोन ॻाल्हाए सघूं। बाक़ी उन वधीक त भुट्टो साहब जहिड़ो लीडर तव्हांखे एशिया में ई कोन मिलंदो, जे जंगी कैदी वग़ैरह ऐं असांजो जेके उमरकोट खां वठी ख़ैरपुर ताईं जेका ज़मीन जायूं वेल हुयूं भिटूं वग़ैरह उहे सभु वठी वापसि करे तमाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी अॻे हमेशा गड़ी खुदा बख़्श भुट्टो में मल्हाई वेंदी, जेका हींअर करोना जे करे तालकनि जे हेडक्वार्टर में मल्हाई बि वञे। क़ाइदे तमामु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आवाम खे शऊर ॾिनो, ग़रीब आवाम खे हक़ वठी ॾियण लाइ हिकु जदोजहद कई ऐं उहा जदोजहद उनजी पीपुल्स पार्टी अॻिते वधाए रही आहे, करे रही आहे। ऐं इंशाअल्लाह क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जेको फ़लसफ़ो आहे, जेको प्रोग्राम हो, जेका लाइन ॾिनल आहे आवाम खे, उन जी पार्टी बिलावल साहब जी क़यादत में अॻिते खणी वञी रही आहे ऐं इंशाअल्लाह भुट्टे साहब जे मिशन खे पाए ऐं तकमील ताईं पुॼायो वेंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अॼु 42 वरसी असां निहायत अक़ीद एहतराम सां मल्हाए रहिया आहियूं। हू बर सग़ीर जो हिकु अज़ीम अॻवान हुयो जंहिं अवाम में शऊर बेदार कयो, जंहिं अवाम में सुजागी ॾिनी, जंहिं हिन मुल्क पाकिस्तान के तरक़ी जे मंज़िलनि ते आंदो, जंहिं एटमी क़ुवत मुल्क खे बणायो, जंहिं स्टील मिल जहिड़ा इदारा ॾिना, जंहिं हिन मुल्क खे ऐं हिन मुल्क जे अवाम खे तरक़ी में बीहारियो, अॼु उनजी असां मल्हाए रहिया आहियूं। भुट्टो साहब जी वरसी हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला जेसिताणी ज़िंदगी आहे इहा वरसी मल्हाईंदा रहंदासीं। जिए भुट्टो, जिए बेनज़ीर शहीद। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।